इते वांखे अहम ख़बर ॾियूं पिया। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान अॼु इस्लामाबाद खां कराची पहुचंदो। इमरान ख़ान कराची जी शाह फैसल कॉलोनी में जलसे के ख़िताब कंदो। अहम ख़बर है अव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान अॼु इस्लामाबाद खां कराची पहुची रहियो आहे। इमरान ख़ान कराची जी शाह फैसल कॉलोनी में जलसे के ख़िताब कंदो। अहम ख़बर है हिकु भेरो ॿीहर अव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान अॼु इस्लामाबाद खां कराची पहुचंदो। इमरान ख़ान कराची जी शाह फैसल कॉलोनी में जलसे के ख़िताब कंदो। अहम ख़बर है अव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान अॼु इस्लामाबाद खां कराची पहुची रहियो आहे। इमरान ख़ान कराची जी शाह फैसल कॉलोनी में जलसे के ख़िताब कंदो। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे कराची मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर राजा असगर सूमरो। जी राजा असगर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुलु, ॾिसो पीटीआई पारां कराची में पंहिंजो पावर शो कयो वञे थो। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शाह फैसल कॉलोनी पंजाब ग्राउंड में जलसे जूं तयारियूं मुकमल थी वयूं आहिनि। जलसे में 45,000 खां वधीक जेको आहे कुर्सियूं लॻाई वियूं आहिनि ऐं उनखां अलावा जेको आहे जलसे खे ॿिनि हिसनि में विरायो वियो आहे। औरतुनि जे पिंडाल ऐं मर्दनि जे पिंडाल जे विच में खारादड़ तारूं लॻाए करे ॿ हिसा ग्राउंड जा कया विया आहिनि, जंहिंमें लेडीज़ ऐं मर्द जेको आहे अलॻि अलॻि वेंदा। उन सां गॾोगॾु मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जलसे में सिक्योरिटी जा सख़्तु इंतज़ाम किया विया आहिनि। वॉक थ्रू गेट लॻाया विया आहिनि ऐं स्टेज जो कमु आहे त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वॾी स्टेज लॻाई वई आहे। स्टेज जो कमु हिन वक़्तु मुकमल थी वियो आहे। अॼु राति जो 8 बजे पीटीआई चेयरमैन जो ख़िताब शुरू थींदो। जलसे जूं जॾहिं जेके तयारियूं आहिनि ऐं जेके अवाम आहे उहा जलसे ग्राउंड में जेको आहे 5 वॻे खां पोइ जेको आहे त पुॼणु शुरू थी वेंदी। इन सां गॾोगॾु मां ॿुधाईंदो हलां जलसे गाह जी सिक्योरिटी इंचार्ज जेको MP राजा अज़हर, उन सां मुंहिंजी थोरी देरि पहिरियां ॻाल्हि थी। त उन चयो त अॼोके जलसे में जेको आहे लखे माण्हू शिरकत कंदा आहिनि। इलेक्शन जे हवाले सां जलसो आहे। कराची में 2 तकनि ते ज़िमनी इलेक्शन थी रही आहे। इन 237 ऐं कोरंगी वारे तक ते इलेक्शन थी रही आहे, जंहिंजे सिलसिले में पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान जलसे खे ख़िताब कंदो ऐं पंहिंजी इलेक्शन मुहिम खे ठीक है, अवांजी मेहरबानी राजा असगर अपडेट करण लाइ।